सिंध सकाफ़त ऐं सियाहत खाते तरफ़ां सकाफ़ती रंगनि सां भरपूर मुनक़िद 3 ॾींहंनि वारो सिंध क्राफ्ट फेस्टिवल पुॼाणी ते पहुतो, जंहिंमें सिंध समेत ॿियनि सूबनि जे बि सकाफ़ती शयुनि ऐं हथ जे हुनर सां ठहियल शयुनि जा 100 खां वधीक स्टॉल लॻाया विया। कराची में समुंड किनारे पोर्ट ग्रैंड में जुमे ॾींहुं शुरू थियल सिंध क्राफ्ट फेस्टिवल शानदार अंदाज़ में सुरनि ऐं साज़नि सां पुॼाणी ते पहुतो। फेस्टिवल जो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सकाफ़त खाते जे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह, डीजी टूरिज़्म सैयद फैज़ अली शाह ऐं ॿियनि सां गॾिजी इफ्तिताह कयो। फेस्टिवल में शिरकत कंदड़ शहरनि ऐं महिमाननि जो टिनी ॾियारनि ते सिंध जे रवायती झूमर ऐं दोल शरनाइनि ते आदरबाग कयो वियो। सिंध क्राफ्ट फेस्टिवल में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, उमरकोट, टंडू अलहयार, शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल औरतुनि तरफ़ां भर्त सां भरियल कपड़नि, गज, रिली, चुनरी, अजरक, टोपी, लोई, लुंगी समेत हथ जे हुनर सां ठहियल शयुनि जा 100 खां वधीक स्टॉल क़ाइमु कया विया। शहरनि ऐं आयल महिमाननि तरफ़ां सकाफ़ती शयुनि जी ख़रीदारी पिणु कई वई। जॾहिं त पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान जे स्टॉल ते बि शहरनि जी रश रही। फेस्टिवल में सियाहत खाते तरफ़ां बि पंहिंजो हिकु स्टॉल लॻायो वियो, जिते सिंध जी तारीख़ी मागनि, मुहनि जे दड़े समेत ॿियनि सियाहती क़दीमी मागनि ऐं तारीख़ी शयुनि जी नुमाइश कई वई। पहिरें ॾियारे मौसीक़ी जी महफ़िल में जग मशहूर फ़नकारा सनम मारवी, शहला गुल ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा कई। मज़ाह अदाकार अलीगुल मलाह भी फ़न जो मुज़ाहिरो करे मुरझायल चेहरनि ते मुर्कूं विखेरियो। त आख़िरी ॾींहुं मशहूर फ़नकारा दीबा सहर ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा कई। अजो की रात रही मौत मुझी दिल थी घुरे, ओ मुझी